लिखत पई है दवाउनि जी सभिनि जी लिखत हिन पी 4 लीटर पटा जी माल चाल आयो सारी। सोशल मीडिया सेंटर सिंध रिपोर्ट अली गुलाम खोसो। बाराड़ियुनि में सेठनि ज़मींदारनि ऐं उन्हनि जे खाटाऊ पुट कंदल वॾेरनि जे ओताकुनि ते फ़ैसिलनि जूं ज़्यादतियूं ज़ुल्म जी इंतहा ॿिए शहर जी हद में। हूअं त सिंध में अकेलती बिरादरी खे कमज़ोर सम्झी उन्हनि जा बुनियादी हक़ फुरिया वेंदा आहिनि। अक्सर करे ज़मींदार तबिको इंसानियत जा सभु लितका लताड़े ज़मीनुनि ते कमु कंदड़ हारी मज़दूर बिरादरी खे पंहिंजी ॾाढ जबर हेठि रखी क़ैदियुनि जा कमु कराईंदा आहिनि। पर गुज़िरियल 15 ॾींहंनि खां पीर मोहम्मद उर्फ पीरू काकेपोटो ॻोठ रमज़ान काकेपोटो में यूसी चेयरमैन ॾाढा मोहतरम मोहम्मद रमज़ान काकेपोटो संदसि ओताक ते वेही सेठ जे हक़ में फ़ैसिलो ॾेई विया, जेको सरासर ग़लत बयानी ते मबनी आहे। सेठ ठहियल रुगो पीरू काकेपोटो सां न पर हिते जे हारियुनि जा हक़ खाई वियो। ग़रीबनि जा हक़ गज़ब करे सेठ भाईवार ऐं मकातनि जा बहाना करे तर जे मोतबर माण्हुनि सां मिली भगत करे अबोच माण्हुनि ऐं पोते पियल माण्हुनि सां ज़ुल्म ज़्यादती करे किरोड़े रुपयनि जा फिराड कंदड़ सेठ ठहियल वाणियूं, जिते कुझु ॾींहं पहिरीं बि हुन ते दाईंदे कुझु मज़दूरी कंदड़नि एहतजाज रिकॉर्ड करायो हो, जंहिं ते 35,000 साबित करण ते सेठ ठहियल पैसा मज़दूरनि जा ॾेई माफ़ी बि वरिती हुई। सेठ ठहियल ज़मीन वठी ॾटा लेखा ॾेई लखें रुपया वठी लखें रुपयनि जो ख़र्च ज़मीन ते कराए ग़रीब बेसहारा अबोज ज़मींदार ऐं हारियुनि खां मकात ते ॾिनल ज़मीन फुरे हारियुनि जो तयारु कयल सारियुनि जो फ़सुलु पाण विकिणी पैसा खाई वियो आहे। दाव कुकुनि जे बावजूदि सिंध जे ग़रीब मज़दूर ऐं अबोज माण्हुनि सां इंसाफ़ न कयो वियो। फ़ैसिलो करण वारा बि लालच लोभ में अची करे ग़रीबनि जो हक़ मारण में पूरा। दवाउनि जी कूड़े बिलनि खां वठी खेड़ी ऐं भाण ऐं ॿिया बिल ठाहे 1100 मण सारियूं खणाए वियो, जंहिंमें ज़मीन जो मालिक बि कर्ज़नि जे वर चढ़ी वियो हारियुनि सां बि नाजाइज़ी जंहिं मज़दूरनि खे बि वहिंवार न ॾिनूं। उहा दांह सोशल मीडिया सेंटर सिंध ते पीर मोहम्मद काकेपोटो उर्फ पीरू काकेपोटो ऐं उन सां गॾु आयल अब्दुल मजीद काकेपोटे जो भाउ खणी आया। आला अख़्तियारियुनि खे अहिड़े मामले जो फिल फॉर नोटिस वठण लाइ दांह ॾिनी। हुननि वधीक ॿुधायो त असांजी सार लहण वारो केर बि नाहे। हिन वसवारनि इदारनि खे अपील कई आहे त असां सां इंसाफ़ करे उन ई थियल नाजाइज़ी जो अज़ालो कयो वञे। बारी आयो अलीवाल काॾे हूंदा ये दवाऊं खणी ईंदा मूंखे मोट लिखत पई है दवाउनि जी सभिनि जी लिखत हिन पी 4 लीटर पटा जी माल चाल आयो सारी 1100 माण्हू सारी 14 खणी वियो। केरु खणी वियो उहो? टहल पाण उते पिया सेठ टहल वाणियो ॾेई शहर जो। तव्हांजो नालो छा आहे? नालो मुंहिंजो पीर मोहम्मद। किथे वेठा आहियो? आॾे रमज़ान ॻोठ में। वॾे रमज़ान काकेपोटो। ठीकु आहे।